नाज़रीन, सामूंडी तूफ़ान सबब बदीन में भी तेज़ बरसातुनि जो इम्कान है। उन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर दीदार मल्हा। जी दीदार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, बदीन अहमद राजो समेत साहिली पट्टी बदीन में तेज हवान जो कल खां सिलसिलो जारी है, जिनमें मिट्टी जो तूफ़ान जो चई सघिजे थो। तेज हवान सां गॾु मिट्टी भी आहे उन मंझि। ऐं अॼु जेको सो डिप्टी कमिश्नर बदीन उनजी बि विज़िट पई आहे साहिली पट्टी जी, ऐं शहर में आवाम खे आगाही ॾिनी अथनि। ऐं उनखां पोइ बदीन जे एसएसपी शबीर अहमद सेठार अगरि इम्कानी बरसाति पवण सबबि पाणी अची थो वञे ॻोठनि में, त 60 जवाननि खे तयारु रखियो आहे, जेके माना पानी खां ॿाहिरि कढण जूं किटूं ॾिनियूं वयूं आहिनि, ट्यूब आहिनि, ऐं उन सां गॾु बेलचा वग़ैरह ऐं मोबाइलूं आहिनि, ऐं कुझु ॿियो बि सामान आहिनि। बुलेट प्रूफ वाटर प्रूफ जैकेट पिणु ॾिना विया आहिनि, जॾहिं त अवाम में ख़ासि करे साहिली पट्टी जे अवाम में ख़ौफ़ हैरास आहे, छो त हुते अॻु में बि बरसाति सां तमामु घणी ॿोॾि अचे थी ऐं माण्हुनि जो जानी माली नुक़सानु थिए थो। जी दीदार, अवां जी महिरबानी।